पान के जहन्नमी थियण खां बचाइण जे लाइ पहिरीं पहिरीं शर्त फरमाई तौहीद आहे। सॼे जहान जा कम कयो, भला थियो, दुनिया जी नज़रनि में नेक कुझु बि थियो, जे फरमाई तव्हां वटि तौहीद कोन्हे कॾहिं जन्नत कोन वेंदो, तव्हांजी जाइ जहन्नम आहे। फरमाई इन्नहु मन युशरिक बिल्लाहि फक़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह व मअवाहुन नार वमा लिज़ालिमीन मिन अंसार। फरमाई जिन दुनिया में शिरक कयो उन्हनि जे मथां जन्नत हराम आहे, कॾहिं जन्नत में कोन वेंदा। केॾे वेंदा? व मअवाहुन नार। फरमाई इन्हनि जो ठिकाणो जहन्नम आहे। अॻियां रब सिंह वरी ऐलान फरमाया ख़बरदार इहो बि ॿुधी छॾियो वमा लिज़ालिमीन मिन अंसार, मुशरिक जो मददगार बि को कोन्हे। न को अमल मुशरिक जी मदद कंदो, न को माण्हू को मुशरिक जी मदद कंदो, मुशरिक जी सिफारिश केर बि कोन कंदो। जेको मुशरिक आहे उन जी जाइ जहन्नम आहे। इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। पर में जेको शिरक करे आयो इन नादान के कुरान अॻ में ॿुधाए थो ख़बरदार शिरक खां मियां बचिजा, छो त शिरक उहो जुर्म आहे। पर में इन जी माफ़ी आहे कान्हे का। वइज़ क़ाल लुक़मान लिब्निही व हुव यइज़ुहु या बुनय्य ला तुशरिक बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। पर में रोड रोके माण्हुनि खां फुरूं करणु जुर्म आहे, पर शिरक उन खां बि वॾो जुर्म आहे। क़त्ल करणु ज़ुल्म आहे, पर शिरक उन खां बि वॾो ज़ुल्म आहे। कने ईअं चइजे सभिनी जुर्मनि में वॾो जुर्म शिरक आहे। सभ खां पहिरीं पहिरीं पंहिंजो पाण खे शिरक खां बचायो। हर मुबल्लिग जी तौहीद तबलीग जो पहिरियों नुक़्तो इहो आहे, पहिरीं पहिरीं दावत आहे ओ ख़ुदा जा बंदो, शहर में रहो था, ॻोठ में रहो था, कहिड़ी ॿोली ॻाल्हायो था, कहिड़ो रंग ढंग रखो था, पर ॿुधो जे जन्नत वञणु चाहियो था पहिरां पहिरां पंहिंजो पाण खे शिरक खां बचायो। पहिरां पहिरां पंहिंजो पाण खे तौहीदी बणायो। हे अॼु जी तबलीगी जमात न बल्कि रब फरमाए नबियनि जी दावत जो नुक़्ते आगाज़ इहो ई हुयो। वमा अरसलना मिन क़ब्लिका मिन रसूलिन इल्ला नूही इलैहि अन्नहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदून। ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तुखां बि अॻ में जेके नबी आया उन्हनि जो बि सभ खां पहिरियों पहिरियों नुक़्तो दावत जो तौहीद हो। सभिनी ख़ल्क़त खे इहो पैगाम ॾिनो अकेले अल्लाह जी इबादत कयो। वलक़द बअसना फ़ी कुल्लि उम्मतिन रसूलन अन इअ्बुदुल्लाह वज्तनिबुत ताग़ूत। हर बसी में, हर कौम में, हर इलाके में हर दो फरमाया असां नबी मोकिलिया, पर सभिनी नबियनि जी दावत जो बुनियादी नुक़्तो हुयो सभु कम पोइ पहिरां तौहीद, सभु बुरायूं बाद में पहिरां पहिरां पंहिंजो पाण खे शिरक खां बचायो। वलक़द अरसलना नूहन इला क़ौमिही अन अंदिर क़ौमक मिन क़ब्लि अन यातियहुम अज़ाबुन अलीम क़ाल या क़ौमि इन्नी लकुम नज़ीरुम मुबीन अन इअ्बुदुल्लाह वत्तक़ूहु वातियून। नूह नबी जी दावत जो बि पहिरियों पहिरियों नुक़्तो आहे सभु कम पोइ पहिरां शिरक छॾियो, पहिरां तौहीद वारा थी पओ। व इला आदिन अख़ाहुम हूदा क़ाल या क़ौमि इअ्बुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन ग़ैरुहु। हूद अलैहिस्सलाम जी दावत जो बि पहिरियों पहिरियों नुक़्तो पहिरां पहिरां तौहीद पंहिंजी सुधारियो। व इला समूद अख़ाहुम सालिहा क़ाल या क़ौमि इअ्बुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन ग़ैरुहु। सालिह अलैहिस्सलाम जी दावत जो बि पहिरियों पहिरियों नुक़्तो आहे पहिरां पंहिंजी तौहीद संवारियो। व इला मदयन अख़ाहुम शुऐबा क़ाल या क़ौमि इअ्बुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन ग़ैरुहु। अल्लाह जे नबी शुऐब अलैहिस्सलाम जी दावत जो बि पहिरियों पहिरियों नुक़्तो इहो आहे तौहीद खे संवारियो। जो 40 साल नबी करीम अलैहिस्सलाम जा मके में गुज़री विया। यकीन जाणियो पहिरें पहिरें ॾींहुं जॾहिं मके वारनि खे गॾु कयो हुयऊं नबी सी पहिरीं पहिरीं ॻाल्हि मके वारनि जे साम्हूं तौहीद रखी। पहिरियों हीउ कमु सिधो थिए त पोइ ॿिया कम कयूं। ज़मीन हूंदी त पोइ प्लाट ते जॻह बि ठहंदी, ज़मीन हूंदी त बिल्डिंग बि ठहंदी, ज़मीन हूंदी त फसल बि थींदो, ज़मीन हूंदी त सभु कमु। ज़मीन ई कोन्हे कहिड़ी बिल्डिंग ठहंदी? अज़ब ही फसल पोखियां बनी थी बनी आई कान पोखींदे किथे? ये नक्शो ठहरायो तुम घर तो ठहराया किथे ठहराईंदे? ज़मीन आई कान। पर में पहिरीं पहिरीं शे तौहीद पंहिंजी सुधारियो। नबी सी पहिरें पहिरें माण्हुनि खे गॾु करे छा चयो? सही बुखारी पढ़ो, किताब तफ़सीर पढ़ो। बाब क़ौलिही तआला व अंदिर अशीरतकल अक़रबी। मुस्नद अहमद पढ़ो। सैयदना अली अल मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु जंहिंजूं हदीसूं पढ़ो। मुख़्तलिफ़ जॻहनि ते तव्हांखे हदीसूं मिलियूं पहिरें पहिरें ॾींहुं। हालांकि मके में बुराइयूं तो सब हुयूं, जुल्म केतिरा हा मके में। अहिड़ा बेरहम माउ पीउ हूंदा पंहिंजूं नियाणियूं पंहिंजे हथनि सां पाण दफ़न कंदा, अहिड़ा बेरहम। पर नबी से पहिरें ॾींहुं कोन चयो ख़त्म कयो। मके में शराब आम पीतो वेंदो, पर नबी से उन खां कोन रोकियो। एॾी बेहूदगी, एॾी जहालत, एॾो तकबर। काबे जहिड़े घर में उघाड़ा थी माण्हू तवाफ़ कंदा, नबी से करे इन खां बि कोन मना कयो। सब बुराइयूं हुयूं। अहिड़ी त बेरहमी हुई
मेहमान आयो आदि मां जी पचाइण ले काशे न हूंदी ही त दर ते बीठल जानवर उठ बीठो आहे, डाची बीठी आहे, खंजर खण इन जी रान जो गोश्त कपे पचाईंदा खाईंदा वा मेहमान खे खाराईंदा। अरे काबे जहिड़ो घर, काबे में बुरन नेक त नेक बुरा माण्हू उन्हनि जूं मूर्तियूं ठाहे रखे करे, मक़सद सभु बुरायूं। पर नबी सी पहिरीं पहिरीं ॻाल्हि कहिड़ी की मके वारनि खे, या माशर कुरैश मके वारो ॿुधो, क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह। पहिरीं पहिरीं ॻाल्हि आहे त अल्लाह जी तौहीद खे तस्लीम कयो, तुफ़्लिहू कामयाब थी वेंदो। रुगो ईअं बि न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर जे हर फर्द खे सॼो, जेकॾहिं हदीसनि जी तशरीह में वञूं था, नबी सी वेही करे पंहिंजे फुफियुनि खे तबलीग कई। पर पहिरीं पहिरीं ॻाल्हि तौहीद, फुफी तबलीग तौहीद खे तस्लीम कर। नबी सी पंहिंजे चाचनि खे तबलीग कई, नबी सी पंहिंजे न्याणियुनि खे तबलीग कई। छो त पहिरियों 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 नुक़्तो, कामयाबी जी पहिरीं पहिरीं शर्त पहिरियां मुवहिद थी, सभु कम को। हज़रत अनस जा अहवाल ॿुधूं था, अनस बिन मालिक रज़ी अल्लाहु ताला, नबी सी नदीम साहबी, जलील क़द्र साहबी, हिन जी ज़िंदगी पर 10 साल जो ॿार करे गौर विचार के मुसलमान कीअं थियो, हिन जी ज़िंदगी कीअं बदिली। हिन नुक़्ते ते बि ॾिसंदो न, पहिरीं उन दौर में अॼु माण्हू असांजे मुआशरे में अहिड़ा बि मिलनि था, तौहीद पोइ आहे, सभिनी कमनि जी ॻाल्हि करे वेंदा, हीब कयो हीब कयो हीब कयो हीब कयो, जलसो पूरो थी वियो, बाबा वञनि पिया, तौहीद जी ॻाल्हि ई कान्हे। ख़ुदा जा बंदा पहिरीं पहिरीं शइ तौहीद आहे। इमाम मोहम्मद बिन साजिद तबक़ातुल कुबरा तव्हां पढ़ो, हज़रत अनस जा हालात ज़िंदगी तव्हां पढ़ो। नबी सी मक्के मां मदीने में आया, मदीने में माण्हू दीन ॿुधो, मुतासिर थिया, मर्द बि मुतासिर थिया, औरतूं बि मुतासिर थियूं। हज़रत अनस जी अम्मा उम्मे सुलैम बि मुतासिर थी। इब्तिदाई ॾींहनि में नबी जी तबलीग ॿुधई, मुसलमान थी, यकीन ॼाणियो घर मोटी अनस खे वेझो विहारे पंहिंजे पुट खे जेको सबक़ थी ॾिए न, उहो पहिरियों पहिरियों सबक़ इहो, कुल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। पहिरीं पहिरीं ॻाल्हि, अवा अनस अल्लाह जी तौहीद खे तस्लीम कर। तो फरमाए सभ खां पहिरीं ॻाल्हि, सभ खां पहिरीं ॻाल्हि, जे जन्नत चाहियो था, कामयाबी कामरानी चाहियो था, सभ खां पहिरीं शइ तौहीद आहे। ये तबलीगी जमात जो तव्हां दर्स खणी आई आहिनि, पंहिंजी तौहीद खे पुख़्तो कयो। वरी आम सादा माण्हू अॼुकल्ह चवनि था त हर माण्हू थो चए त आऊं मुवहिद आहे, भले सभु शिरक आहे किथे, आऊं चवंदो मुवहिद, ॿियो बि चए थो मुवहिद। अदा तौहीद उहा धार जेका नबी से ॾसी, नबी सी जेका तौहीद 23 साल माण्हुनि खे मके में ॾसी न, वो क़ुरान जी सूरत में, हदीस जी सूरत में, इन सूरत में असांजे साम्हूं पई आहे। यकीन ॼाणियो कई अहिड़ियूं ॻाल्हियूं ॾिसूं था, नबी सी ॾसियूं ई कोन असांजे माशरे में राइज, बल्कि ईअं खणी चओ त क़ुरान जी सुन्नत ॾे उबतड़नि मुख़्तलिफ़ तव्हां, छो जो ही तबलीगी प्रोग्राम में को वॾो तहक़ीक़ी प्रोग्राम कोन्हे, सादरियूं ॻाल्हियूं, ऐं हूं बि नंढड़ो मौलवी, सादरी मुंहिंजी सिंधी, सादरा जुमला, सादरियूं ॻाल्हियूं। नबी सी जेको असाब सगुरनि खे तौहीद सेखारी न, उन तौहीद जो दरस इहो त नफ़ो ऐं नुक़सान सिर्फ़ अलाह जे हथ में आहे, अलाह खां सवाइ तव्हांखे ॿियो को कुझु कोन ॾींदो। पढ़ो न सुनन तिरमिज़ी, अब्वाब ज़ुहद, ग़ालिबन बाबा बाब हदीस हंदला। नबी सी हिकिड़े ॾींहुं हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास खे समझाए पिया। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास ॿारो, से बुखारी में, किताब फ़ज़ाइल क़ुरान में, बाब तालीम सिबियान में तव्हांखे हदीस मिलंदी। शन अब्दुल्लाह बिन अब्बास चवंदा तुफ़ियन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अना इब्नु 10 सिनी। नबी सी जने दुनिया में विया हन ऐं 10 सालनि जो ॿार, बाज़ रिवायत वज़ा था 15 सालनि जा ॿार, 15 सालनि जे ॿार खे नबी सी छा पिया सेखारी? तौहीद जेका नबी सी सेखारी, ही पैदा कयो। इन तौहीद के अख्तियार करण खां पोइ मञण में ईंदो त ॿेली ही मुवहिद आहे। नबी सी कहिड़ी पिया तौहीद सेखारनि अब्दुल्लाह बिन अब्बास खे? अब्दुल्लाह जी साईं, पर मेरा सवाल फसलिल्लाह, अब्दुल्लाह जॾहिं बि सवाल करी अकेले अल्लाह खां सवाल कयां, फइज़स्तान तफस्ताइन बिल्लाह, अब्दुल्लाह जॾहिं बि मदद घुरी अकेले अल्लाह जी ज़ात खां मदद घुरजां। अॻियां वरी पाक मोहम्मद करीम अलैहि सलाम जेके मज़ीद जुमला इरशाद फरमाया,
पर फरमाइंदा अब्दुल्ला सॼी दुनिया वारा ज़मीननि वारा आसमाननि वारा सब जा सब मिली वञनि वला इन जितमहु अला अन यनफउक बिशैइन लम यनफउक इल्ला बिशैइन कद कतबहुल्लाह। अज काफी सारा मानू चवंदा आयूं मुवहिद पर अकीदो चाहे हे ब नफे जो मालिक आ, हे ब नफे जो मालिक आ, हे ब नुक़सान जो मालिक आ, हे ब नुक़सान जो मालिक आ। इहा सोच आ गॾो गॾु चवंदा अदा इहा बि तौहीद आ, अदा ऐं बि मुवहिद आ। मियां ॿुध इहा तौहीद नबी सी कान्हे सेखारी, नबी सी कहिड़ी तौहीद सेखारी। पाण फरमाए अब्दुल्ला सॼी दुनिया वारा मिली वञनि जेकॾहिं तोखे नफ़ो पहुचाइण जी कोशिश कनि अब्दुल्ला जे अल्लाह न चाहे त नथा ॾेई सघनि। अब्दुल्ला सॼी दुनिया वारा जेकॾहिं तोखे नुक़सान पहुचाइण चाहिनि जे अल्लाह नुक़सान नथो पहुचाइण चाहे त को तोखे नुक़सान कोन थो ॾेई सघे। रुगो नबी सी आहे तौहीद कोन सेखारी, क़ुरान जगह जगह ते सेखारी आहे तौहीद। तव्हांखे कंहिं क़िस्म जी तकलीफ़ रब जे तरफ़ां अचे ॿुधो तौहीद या अथव नज़रियो इहो धारियो। रब तव्हांखे इहो नज़रियो थो सेखारे रब खां सवाइ उनखे कोई टारण वारो कोन्हे। जेकॾहिं रब जे तरफ़ां कंहिं क़िस्म जो तव्हांखे ख़ैर नसीब थियणो आहे जे रब ॾियण ते अचे थो त ॿुधो को रोकण वारो कोन्हे। हे ॾसो पियो वञे हे अथव तौहीद। जेको तव्हां मां चए थो हर मामिलो अल्लाह जे हथ में, रब नफ़ो ॾे कोई रोकण वारो कोन्हे, रब नुक़सान ॾे कोई रोकण वारो कोन्हे। हे तौहीद अथव। जेको चए थो अल्लाह बि ॾे थो ही बि ॾे थो अदा इहा तौहीद नबी सी कान सेखारी। काफ़ी माण्हू तौहीद इन खे बि सम्झनि था नारो तौहीद जो आहे। थोरी देरि खां पोइ को हिकिड़ो हिन खे बि सॾे, हिकिड़ो हिन खे बि सॾे, हिकिड़ो हिन खे बि सॾे ऐं सोच आहे अदा इहा ई तौहीद आहे। कॾहिं सोचियो अथव हेॾो 30 सिपारनि जी सूरत में क़ुर आहे, हेॾो बुखारी शरीफ़ जहिड़ो ज़ख़ीम किताब आहे, मुस्लिम तिरमिज़ी नसाई हदीसनि जा सभु किताब। कहिड़ो नबी हो जे दुनिया में कॾहिं मुश्किल में रब खां सवा कंहिं ॿिए खे सॼो जे हिकिड़ो कंहिं नबी जो वाक़ियो, हिकिड़ो कंहिं नबी जे साथी जो वाक़ियो, हिकिड़ो कंहिं सहाबी जो वाक़ियो। हालांकि ॾुख बि आया तकलीफ़ूं बि आयूं ऐं घणियूं तकलीफ़ूं आयूं ई नबीन ते। पढ़ो तिरमिज़ी शरीफ़ अब्वाब ज़ुहद बाब पूरो अय्युन्नास अशद्दु बला। नबी सिकड़ी साहबा का पूछा गई, साहबा पूछा कि साईं घणे में घणा दुनिया में दर्द कंहिं ॾिठा? पाण फरमाए अल अंबिया नबी सभ खां घणियूं तकलीफ़। तर ईमान सां ॿुधायो कहिड़ो नबी जे कंहिं जाइ ते अलाह खां सवा कंहिं ॿिए जो दर खड़कायो हुजे। जे सम्झण चाहियूं था, जे अक़ीदा दुरुस्त करण चाहियूं था, जे पंहिंजी तौहीद बचाइण चाहियूं था, जे नबियनि वारी वाट थी वणे असांखे, नबियनि वारी राह थी वणे असांखे, जे पंहिंजी आख़िरत सवारे जन्नत पहुचण चाहियूं था, सभिनी नबियनि जी ज़िंदगी ॾसे थी तौहीद इहा ॾेई अक़ीदो इहो रख अलाह खां सवा कने ॿिए खे सॾणो ई कोन्हे। قال ربنا ظلمنا انفسنا وان لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين। आदम नबी के ॾिसे पर मुश्किलात में सॼे कंहिंखे तो अल्लाह जी रात के। नूह नबी के जेकॾहिं ॾिसे सॾींदो कंहिंखे आ रब ला तज़र अलल अर्दि मिनल काफ़िरीन दय्यारा इन्नक इन तज़रहुम युदिल्लु इबादक वला यलिदु इल्ला फाजिरन कफ़ारा। रब जे क़ुरान ते नज़र कंदे मियां नूह अलैहिस्सलाम जो नज़रियो अक़ीदो तोखे इहो मिलंदो। रब जो नबी नूह तकलीफ़ में सॾींदो अल्लाह खे आ रब्बना इन्नी अस्कन्तु मिन दुर्रियती बिवादिन गैर ज़ी ज़रअइन इंद बैतिकल मुहर्रम रब्बना लियुकीमुस्सलाह फजअल अफ़इदतम मिनन नासि तहवी इलैहिम वरज़ुक़हुम मिनस समराति लअल्लहुम यशकुरून। इब्राहिम नबी जी सीरत जे क़ुरान खां पुछा कंदे ये सूरत इब्राहिम के तर्जुमे खां पढ़ंदे पतो पवंदई इब्राहिम अलैहिस्सलाम बहर घड़ी में सॾींदो अल्लाह खे आ। जे मूसा अलैहिस्सलाम जे मामलात ते नज़र पवंदी सॾींदो कंहिंखे आ अल्लाह जी रात खे अंत वलियुना अल्लाह तू असांजो मददगार आ। जेकॾहिं अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम जा मामला पढ़ी ॾिसे यकीन जान सॾींदो रब जी रात गया फातिर समावाति वल अर्द अंत वली फिद दुनिया वल आखिरा तवफ़नी मुस्लिमन वल्हिकनी बिस्सालिहीन। रब जे क़ुरान के पढ़दो वञ, पाक नबी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत के पढ़दो वञ। मक्के वारन कढियो केॾी तकलीफ़ हुई, अदा जंगूं थियूं, बदर थी, 313 गड्ढा हेॾे वॾे ताक़तवर लश्कर जे मुक़ाबले में अदा खंदक थी,
पूरे खिते जे काफिर नची मदीने के घेरियो केड़ा केड़ा मुश्किल मामला होया पर यकीन जान नबूवत 23 साल के पढ़ी से मोहम्मद करीम अलैहि सलाम अगर कदे भी सजो रब के सजो सबनी नबियन जा नजरिया जे कुरान की सूरत में पढ़ दे हदीसन की सूरत में पढ़ दे असहाब जी सीरत के जरिए समझण की कोशिश करें सबनी जो की दो नफो ने जे हथ में नुकसान ने जे हथ में रोजी रिज़्क़ अल्लाह यब्सुतु रिज़्क़ लिमन यशाउ व यक़दिर वसवारो वा ए नचो ते हे बरोदी वधाईंदो वा हे बरोदी घटाईंदो वा अदा हे तौहीद कोने अगर तू इने के तौहीद समझी बैठो ही तुझी भुल्ला कुरान जेका तौहीद रसी अल्लाह यब्सुतु रिज़्क़ लिमन यशाउ व यक़दिर रब्बी वसवारो वा जे जी वणे सरोदी वधाए जे जी वणे सरोदी घटाए कने कने नादान मानू ये चमदान अदा हिते वने तो के पुत्र मिलदो अदा हिते वने तो के धी मिलदी कुरान फरमाया तो यहबुली मन यशा व इनासा व यहबुली मन यशा उज़कुर औ युसव्विजुहुम ज़ुकरान व इनासा व यजअलु मन यशा वकीमा पर में रब वसवारो वे धीउ पुत्र बई दे पंजी मर्जी वारो खाली धीउ दे वसवारो खाली पुत्र दे वसवारो मागे न दे वसवारो ज़करिया अलैहि सलाम के पुत्र थे गतो के सजी अल्लाह के इब्राहिम अलैहि सलाम के पुत्र देखतो के सजी अल्लाह के सब का पेरी गाल तमाम तर शरीयत जो मकसद कुरान जो मकसद पाक मोहम्मद करीम सलाम की सीरत जो मकसद इन तबलीगी निशिस्त जो मकसद पेरी पेरी दावत अदा रब तो जे कामयाब हुए जे के जहन्नम का बचा कहीं फरमाई जो ने जहन्नम का बचण चायो था जिद छड़ियो तासुब छड़ियो बिला वजह तशद्दुदी तासुब छड़े गौर कयो मुवहिद असा के काफी मानू चंदा कहीं सख्त आयो अल्लाह वारन के कोंदा मन अड़े केड़ी गाल की दी इने में अल्लाह वारन के न मञण जी केड़ी गाल चलो तुम मञो कोंदा छो तो तवा फिलाने के सजो कोंदा फिलाने के सजो अदा नबी सी सजो असाब सगुरन सजो यकीन जान हे 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 असा बुते ना नंढो मोली मुजो सादियूं गालियूं अदी मुसलमान के समझायूं था असा जी कैसा दुश्मनी मुखालिफत को ने असी प्यार सा रुगो चवण चाहिए वदा हेडे हेडे नबी सी वारी वाट वठ हेडे बाऊ असाब सगुरन वारी वाट वठ ये छा पियो करी ते ये दरगाह शरीफ ते आयो आ मियां खेर में और पुत्र को दे जो वडे वक्त का पूछो वा देगड़ो खणी आयो वा हां इते मु 7 चक्कर है आ सुरोई कोनो 7 चक्कर है पो पुत्र थियो वा यार एकड़ी गाल मुके बुधा ये मजार वारो है कबर वारो अल्लाह जो नेक बंदो हुंदो असा के में बदगुमान को नहीं पर यार एकड़ी गाल मुके समझा मदीने में के जी कबर हुई मोहम्मद करीम अलैहि सलाम जी हई यकीन जान है आम कबर काने ही जे जाए ते कबर आना हेडी वडी जमीन ते यकीन जान इहो वाहिद टुकरो वा जे टुकरे के जन्नत जो टुकरो चयो वियो कबर वारो आला कबर आला एडी बा बरकत असा जो तो ईमान आ पाक मोहम्मद करीम अलैहि सलाम जेड़ो नको जायो नको जमदो परदा सादरे लफ्ज़न में तो के सोली सिंधी में पूछा असहाब सुगुरन जे जमाने में ताबईन जे जमाने में ओ 4 इमामन जे जमाने में अल्लाह वारन जे जमाने में हिकड़ो को मानू बुधा जो को दीयने पुत्रन जे रसूलुल्लाह जे कबर ते इंदो हुजे कने इते बके ते गुड़ो लाथो हुजे करे इते के बारड़े के जी झंड लाथी हुजे अदा को इते बगल में चादर खणी आयो हुजे अदा को इते को कुकड़ शुकड़ खणी आयो हुजे को बकर ठिकर को गाबो कोने को यकीन जानियो असा जो सादरियूं समझ में अचण वारियूं गालियूं जेड़ो कोने रुगो गाली अदा हेडे च तूहा वाट वठूं जेका सोने रसूलुल्लाह ने जेते असहाब सबो रहलिया गाल डिगी थींदी थी वने मौजू के मुख्तसर कंदो खला पर में जहन्नम का वचन चायो दा जन्नत में वचन चायो दा पेरी पेरी शर्त तौहीद आ जे जिंदगी में तौहीद कोने फरमाई केडा बकम कया उन से कदे जन्नत कोन विंदो पेरी पेरी शे तौहीद आ रब जो कुरान फरमाया जे तौहीद ना है से जन्नत जो